लाल साईं आहे मेर वसाई, आयो जोतिन जो मेलो। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पया झूमन ऐं नचन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पया झूमन ऐं नचन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। रख त जोतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाण ई पूरी कंदो। बहारी गुलन मुखे ॾाढा पिया वणन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। रख त जोतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाण ई पूरी कंदो। लाल झूले सभई चो लाल झूले, लाल झूले सभई चो लाल झूले। ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं, लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं, पंजड़ा चवंदासीं, पंजड़ा चवंदासीं। ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं, लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं। जोइल शहनायूं वॼन नारा लाल जा गूंजन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। रख त जोतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाण ई पूरी कंदो। दीप प्यासी ॾिसो सुहिणो नज़ारो, पल्ले ते आयो लाल साईं आ प्यारो, साईं आ प्यारो, साईं आ प्यारो। पर दीप प्यासी ॾिस सुहिणो नज़ारो, पल्ले ते आयो लाल साईं आ प्यारो। पयूं ख़ुशियूं थियूं वसन सभु भाग था वरन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पया झूमन ऐं नचन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पया झूमन ऐं नचन, जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन।
सिंधिन खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधिन खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। सभिनी सिंधिन खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधिन खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। नौ साल आयो छॾियो ॻाल्हि पुराणी। 9 साल आयो छॾियो ॻाल्हि पुराणी। सभिनी सिंधिन जी हिकिड़ी गॾिजाणी। सभिनी सिंधिन जी हिकिड़ी गॾिजाणी। हली अचो यारो अॼु मेले में अची मौज मचायूं। हली अचो यारो अॼु मेले में अची मौज मचायूं। सभिनी सिंधिन खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधिन खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। तालियों से उनका स्वागत किया जाए हमारे समाज के हमारे कर्नावती महानगर के मेयर श्री असित भाई ओरा जी हमारे बीच में है, हमारी शान है। उनका स्वागत मैं श्री लालचंद टहलावानी जी को निवेदन करूंगा कि मंच पर आए और उनका स्वागत करें। श्री लालचंद टहलावानी जी। निवेदन करूंगा कि उनका शान और श्री हरिम भाई वाडा जी। आज का जो दिन है हमारे सिंधी समाज का नया साल चालू होता है। पूरे हिंदुस्तान में, पूरे दुनिया में जहाँ भी सिंधी लोग रहते हैं वो धामधूम से आज का त्यौहार मनाते हैं। इसमें कोई भी अच्छा मुहूर्त हो, दुकान का मुहूर्त हो, शादी का मुहूर्त हो, मुहूर्त निकाला नहीं जाता है। चेटी चंड जो है वो हमारे सिंधियों में एक नया साल पूरे हिंदुस्तान में मनाया जाता है। और आज यहाँ से 2 बजे एक विशाल शोभा यात्रा निकलेगी जो कुबेर नगर, सरदार नगर, अम्बावरी होके सरदार नगर तलवारी पे पूरी होगी। और इसमें लाखों, लगभग पूरे समाज के लोग, लाखों लोग इसमें शामिल होंगे। और धामधूम से 100 झांकियाँ निकलेगी जो सिंधी कल्चर, भारतीय कल्चर, उसमें सब आपको मंच के बैठल परम पूजनीय स्वर्गीय जगन्नाथ मंदिर जा महंत श्री सिंह जी,
महाराज मंच ते वेठल अहमदाबाद जा माननीय मेयर श्री असित भाई जी वोरा, मंच ते वेठल हिन विस्तार जा ही लोक लाडीला MP मेंबर ऑफ पार्लियामेंट भाई श्री हरिन भाई पाठक, हिन विस्तार जा ही ठक्कर नगर जा MLA भाई श्री वल्लभ भाई, नरवा मत विस्तार जी MLA भेण में निर्मला बेन वाधवानी, परम पूजनीय शरदे सुभाष शर्मा जी, मंच ते वेठल सब कारपोरेटर, सिंधी समाज जा अॻवान, प्यारा भाउरो ऐं भेनरूं, पहिरीं पहिरीं त मां तव्हांखे सभिनी खे चेटीचंड जूं नए साल जूं अनलिमिटेड वाधायूं थो ॾियां। अॼुकल्ह लख लख नथा हलनि, अनलिमिटेड, करोड़ बि न। भॻवान तव्हांजे लाइ ही नओं साल सुठो वञे, असांजे देश लाइ सुठो वञे, भारत माता जे लाइ सुठो वञे, गुजरात जे लाइ सुठो वञे, तव्हां सभिनी जी सिहत सुठी रहे, सभ खां वधीक तव्हां भारत माता जो कमु करे सघो, तव्हांजी तबियत सुठी रहे, अहिड़ी भॻवान झूलेलाल खे प्रार्थना थो कयां। प्यारा भाउरो, अॼोको जेको ही ॾींहुं आहे, असां सभिनी जो सिंधियुनि जो नओं साल चालू थो थिए। जिथे बि सिंधी भाउर रहनि था पिया, पोइ भले भारत हुजे या विश्व में किथे बि, सॼे दुनिया में सिंधी भाउर जिते बि आहिनि, झूलेलाल जी पूजा करे, झूलेलाल जो नालो वठी करे उते चङी तरह मेला लॻाइनि था सॼे विश्व में, भारत में। तंहिं करे वरी बि तव्हां सभिनी जो लख लख आभार थो मञा। तव्हां वॾी तइदाद में लॻभॻि जेका इहा शोभा यात्रा निकिरंदी, उन में 100 खनि झांकियूं आहिनि, अलॻि अलॻि तव्हांखे झांकियुनि जा दर्शन थींदा। भारतीय संस्कृति, सिंधी कल्चर, सिंधी सभ्यता, उन जा तव्हांखे दर्शन कया वेंदा। अॼोका जेके महिमान आहिनि, जेके हाज़िर थिया आहिनि, मंचश्री मेयर श्री हरीन भाई, MLA असांजा वल्लभ भाई, सभिनी जो मां दिलि सां आभार थो मञा। भॻवान खे इहा ई थो प्रार्थना कयां, हू हमेशह शेवा कंदा रहनि ऐं हीउ नओं साल सभिनी जे लाइ सुठो वञे। अॼोका जेके ही कॉर्पोरेशन असांखे मंडप ऐं ही जेका ठाहिण जी जेका महिरबानी कई आहे, अहमदाबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो मां आभारी आहियां, पुलिस कमिश्नर जो मां आभारी आहियां, गुजरात सरकार जो मां आभारी आहियां, पत्रकार भाउर, TV चैनल, जेके बि पत्रकार आहिनि, उन्हनि सभिनी जो मां आभारी आहियां। वरी बि तव्हांखे नए साल जूं लख लख न पर अनलिमिटेड वाधायूं थो ॾियां। भारत माता की जय। खूब खूब आभार गोपाल भुजवाणी। ચેટીચંડના પવિત્ર દિને અને આજે નવું વર્ષ જ્યારે સિંધી ભાઈઓને શરૂ થઈ રહ્યું છે, ત્યારે સાથે સાથે ગુડી પડવો પણ છે। આ શુભેચ્છાનો દિવસ અને આ દિવસે આ રેલીના પ્રસ્થાન સમયે યોજાયેલ કાર્યક્રમમાં મંચ ઉપર ઉપસ્થિત પરમ આદરણીય દિલીપદાસજી મહારાજ, શહેરાના મહંત શ્રી मान्य श्री शर्मा जी, अपना सौना लोकलाडीला संसद सभ्य मान्य श्री हरीशभाई, धारासभ्य श्री निर्मलाबेन, धारासभ्य श्री वल्लभभाई, अन्य उपस्थित सौ काउंसिलरश्रीओ, अमरा वडील मान्य श्री गोपालदास भोजवाणी और सौ भाईओ और बहनों, नवा वर्षनी सौने खूब खूब शुभेच्छाओं पाठवुं छुं। अमदावाद शहर जे रीते प्रगति करी रह्युं छे, पूर्वथी पश्चिम और उत्तरथी दक्षिण, आ समग्र शहरी अंदर सिंधी भाईओनो आ शहरना विकासनी अंदर अमूल्य फाळो रह्यो छे। छेल्ला घणा वर्षोथी जेवी रीते दूधमां साकर भळे एवी रीते आ समाजे आ शहरना उत्कर्ष माटे खूब मेहनत करी छे। आ प्रसंगे हूँ सौने अभिनंदन आपवानी तक लઉં છું। नवुं वर्ष ए आपणा सौ माटे शुभदायी निवडे अने नवा वर्षे आपणे एवो संकल्प करीए के जुदा जुदा संकल्पो द्वारा, जुदा जुदा नियमों द्वारा આપણે આપણો પરિવાર, આપણો પોતાનો, આપણો રાજ્ય અને આપણા રાષ્ટ્રનો ઉત્કર્ષ કરીએ, એ સૌને શુભેચ્છા। નવું વર્ષ સૌને ફોટાઈ નીવડે એ શુભેચ્છા સાથે સૌને જય ઝૂલેલાલ। શ્રી પાઠક સાહેબ।
सभी को आज न केवल सिर्फ कर्नावती, न केवल सिर्फ गुजरात, न केवल सिर्फ हिंदुस्तान, मगर पूरे विश्व में भारतीय संस्कृति की धरोहर जिन्होंने संभाली है, ऐसे हमारे भगवान झूलेलाल के भक्तजन सिंधी समाज की आज के चेटीचंड के नए साल के शुभ दिन पर मैं आप सबके चरणों में, झूलेलाल जी के चरणों में वंदन करते हुए लख लख बधाइयां। आज का दिन हम सब में, मैं कभी आपको अपने आप से अलग नहीं समझता। राजा सिंधी हूं, आप सबको मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं। आज के इस समारंभ में हमें आशीर्वाद देने के लिए हमारा सौभाग्य है। परम वंदनीय, भ्राता वंदनीय, परम पूज्य प्रदेश और राज्य के और देश के सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर के महान श्रद्धेय देवदास जी के आशीर्वाद प्राप्त हुए, उनकी उपस्थिति हमारे बीच है। हमारा ये भी सौभाग्य है कि इस शहर का जिन्होंने एक विकास की गाथा में अपना अनूठा योगदान दिया है, ऐसे हमारे महापौर परम सम्माननीय असित वोरा जी आप यहाँ उपस्थित है, उनका भी मैं स्वागत करता हूँ। इस क्षेत्र की लोकप्रिय विधायिका डॉक्टर निर्मला बिसेन का स्वागत करता हूँ। इसी क्षेत्र से जुड़े हुए लगातार जनता के बीच लोक सेवक के नाते सेवा करने वाले हमारे आदरणीय विधायक जी वल्लभ भाई का भी हार्दिक अभिनंदन करते हुए मंच पर विराजमान सभी मेरे साथी, सहयोगी, युवा मित्रों, काउंसिलर्स, सिंधी समाज के श्रेष्ठीगण, सभी मेरे बंधुओं, आप सबको मेरे बहुत बहुत झूलेलाल जी के प्रणाम। परिवार के भाइयों, ज्यादा भाषण नहीं करना है, आज तो उत्सव का दिन है। भगवान झूलेलाल की पूजा करने का दिन है, उनकी अर्चना करने का दिन है, उनका वंदन करने का दिन है, उनका अभिनंदन करने का दिन है। अगर आज झूलेलाल जी भगवान हमारे बीच पैदा नहीं होते तो आज शायद हिंदुस्तान में हिंदू धर्म भी नहीं होता। इतना बड़ा योगदान है उनका। आओ हम सब मिल करके इस पवित्र नए साल को मनाएं। मैं अपनी ओर से, मेरे परिवार की ओर से, मेरी पार्टी की ओर से, आपके संसदीय क्षेत्र के प्रतिनिधि की ओर से सभी मेरे सिंधी भाइयों को, प्रदेश के, राज्य के और सारे विश्व के सभी भाइयों को चेटीचंड के शुभ दिन पर नए साल की लख लख बधाइयां। झूलेलाल सभे चो झूलेलाल बेड़ाई पार सदाई साकार। पहिरीं त तव्हां सभिनि बचड़नि खे अॼु नए साल जी ऐं चेटीचंड जी लख लख वाधायूं हुजनि। असांजी हीअ प्रार्थना आहे कि तव्हां इन सिंधी, असां सिंधी समाज, इन सिंधी ऐं ॿिया सभु अने वधंदा रहिनि, वसंदा रहिनि, अॻियां वधंदा रहिनि। ऐं हा, हिकु ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि कि चवंदा आहिनि न, अॼु जेको एजुकेशन जे हिसाब सां असांखे इंग्लिश या हिंदी ॻाल्हाइणी थी पए, भई पंहिंजे हिसाब सां ज़रूरी बि आहे ज़माने जे हिसाब सां, पर असां न सिंधी भुलिजंदा था वञूं। त मुंहिंजी ही तव्हां सभिनि सां ही रिक्वेस्ट आहे कि तव्हां सिंधी न भुलिजो। भई सिंधी खे असां ॻाल्हाइण बंदि करे छॾंदासीं त असांजी नई पीढ़ी हुनखे सिखी कोन सघंदी। त तव्हां सभु सिंधी खे ॻाल्हायो घर में, ॿियो एटलीस्ट ॿियो कुझु न, घर में ॿारनि सां ॻाल्हायो त हू तव्हांजी सिंधी असांजे अॻियां मतिलबु असांजी जेकी अचंदी नई पीढ़ी आहे हुनखे सिंधी जो ज्ञान हुजे कि असांजी सिंधी भाषा छा आहे। लिखण त हाणे बंदि ई थी वियो आहे, पर एटलीस्ट ॻाल्हाइण न बंदि करो। त मुंहिंजी ही तव्हां बचड़नि सां हुई ॻाल्हि आहे कि तव्हां सिंधी ॿोली अमर रहे, असांजी सिंधी ॿोली अमर रहे ऐं असांजी नई पीढ़ी जेकी अचे, अॻियां जेके बि पीढ़ियूं अचनि उहे असांजी सिंधी भाषा खे भुलिजनि न। आयो लाल सभई चओ झूलेलाल। ऐं सभिनि खे वाधाई बि असांजी मतिलबु इलाही वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि स्टैम्प पेपर तव्हां ॿुधियो हूंदो 17 मार्च जो, हा, फर्स्ट स्टेप मिलियो, साईं झूलेलाल जो डिक्लेयर कयो वियो
त ही उन जो फोटो कॉपी है। शुभ अवसर पर आज के दिन मंचस्थ पधारे कर्णावती महानगर के माननीय मेयर साहेब श्री हरीन भाई, श्री काकड़िया साहेब, मंचस्थ सब महानुभावों और सिंधी समाज के सभी अग्रणियों और कमेटी के सदस्यों पधारे सब को चेटीचंद का दिन पर खूब भगवान झूलेलाल का आप पर सभी पर आशीर्वाद रहे। धर्म और राष्ट्र और समाज की सेवा करने का शुभ अवसर आप सभी को प्रदान हुए। इसी के चेटीचंद के आज शुभ अवसर पर नए साल की सभी को खूब खूब शुभकामना देते हुए